इन सिलसिले में मुंबे एक आलीशान आयत सगोरी पढ़ी आ, लेकिन सब का पहिरीं बुलंद आवाज़ सां मुझे साईं जी बारगाह में एक मोहब्बत वारो दुरूद पढ़ त मां तव्हां खे अल्लाह जो कुरान ॿुधाईंदो हलां। पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाईरो, अल्लाह ताला जी जात बाबरकात पंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। अल्लाह ताला जी जात बाबरकात इरशाद फरमायो, बेशक अल्लाह तबारक व ताला मोमिनन ते एहसान फरमायो आ जो रब्बुल आलमीन उन्हनि मोमिनन में वॾी शान वारो रसूल मोकिलियो आहे। अल्लाह पाक फरमायो त मूं मोमिनन ते एहसान कयो। आयत ते थोरो गौर करियो। तमहीदी ऐं क़ीमती ॻाल्हियूं आहिनि जेके इंशाअल्लाह तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो साबित करियो। प्यारा मुसलमान भाइरो, हिन आयत में अल्लाह ताला जी जात बाबरकात एहसान जतायो आ मोमिनन ते। हालांकि रब करीम जो शान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। तमाम तारीफूं उन रब करीम जे ला जेको तमाम जहानन जो पालनहार आए, उन्हनि जो खालिका मालिका ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जॾहिं अल्लाह पाक दुनिया में मोकिलियो, रब करीम जी दरबार में मुझे मुस्तफा करीम अर्ज कयो, मुझा मौला मूंखे छाजे ला तो मोकिलियो वा, मुझे मोकिलण जो मकसद छा है? अल्लाह पाक फरमायो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा महबूबा असां तोखे तमाम जहानन जे ला रहमत बनायो, लेकिन मुझा दोस्तो रब तो फरमाए मुझो एहसान मोमिनन ते आ। नबी रहमत जहानन जेला इया रब फरमाया हा त मुझो जहान ते एहसाना नन्ना। अल्लाह तो फरमाए मुझो मोमिनन ते एहसाना। अवां के इहो भी मालूमात मुझो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा दुनिया में आया कौन हा। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अग में जेके भी नबी होया, को इलाके जो नबी, को सूबे जो नबी, को डिस्ट्रिक्ट जो नबी, को गोठ जो नबी, को कौम जो नबी, को कबीले जो नबी, हिकड़े हिकड़े इलाके में टे नबी सगोरा भी होंदा हा। पर मुझा दोस्तों बुजुर्गो, जॾहिं तुझे मुझे मुस्तफा करीम जी वारी आई, अल्लाह पाक फरमायो, कुल या अय्युहन्नासो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। ऐ मुझा प्यारा महबूब मदीने वारा, अवी वञे ऐलान करे ॿुधायो, ऐ दुनिया वारो, मां मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खास कौम के खास तबके जो नबी न आहियां, बल्कि जंहिं शइ जो अल्लाह पाक मालिक ऐं खालिका, उन शइ जो मां मोहम्मद नबी ऐं रसूल आहियां।
लेकिन अल्लाह पाक फरमाए तो मुझो एहसान मोमिनन या रब्बल आलमीन एहसान मोमिनन ते या ओ मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो मुसलमानन ते भी न मोमिनन ते जे मुसलमान ते एहसान हो जे हा तरब फरमाया लक़द मन्नल्लाहु अलल मुस्लिमीना मुझो मुसलमानन ते एहसाना मां उन्हनि के शान वारो नबी ॾिनोवा पर ईअं अल्लाह पाक कोन फरमायो रब फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना मो रब करीम जो एहसान मोमिनन जे मथां आहे। हाणे सवाल पैदा तो थिए थी मोमिन आहिनि केर? मीलाद मल्हाइण वारो त पाण खे मोमिन समझंदो ही समझंदो आ पर मीलाद जो दुश्मन भी पाण खे मोमिन चवंदो आ त मां मोमिन आहियां। मुंहिंजा दोस्तो नबीअ जो मुखालिफ पाण खे मोमिन समझे वलीअ जो दुश्मन पाण खे मोमिन चवंदो आ असाबन के गारियों ॾियण वारो भी पाण खे मोमिन चवंदो आ अहल बैत जी शान में गुस्ताखी करण वारो भी पाण खे मोमिन चवंदो आ। जॾहिं अल्लाह पाक फरमायो मुझो मोमिनन ते एहसान आ त आलम तखय्युल में अर्ज कयो वियो या रब्बल आलमीन हाणे मामिलो समझ में नथो अचे कीअं ख़बर पए केर मोमिन आ। अल्लाह पाक फरमायो वञो मुझे मुस्तफा करीम जे बारगाह में मुझो हबीब अमा के बेहतर नमूने समझाईंदो। जो तो कुरान करीम के समझण जे लाइ बारगाह मुस्तफा जी हाज़िरी लाज़िमी बगैर नबी जे कुरान समझ में कौन ईंदो। जॾहिं महबूबन करीमन जे बारगाह में वयो आ मुंहिंजा दोस्तो असां वयासूं त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ईमान वारो केरा मोमिन केरा त मुझे रहमत वारे नबी फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। मुझे महबूब करीम फरमायो मोमिन उहो वा जेको पंहिंजी जान पंहिंजे माल पंहिंजे औलाद खां वधीक मां मोहम्मद सां प्यार कंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह उहा प्यार करण वारी अहले सुन्नत व जमात जेकी पंहिंजे बच्चे जी शादी ते भी एतरी खुशी कोन कंदा आहिनि जेतिरी नबीअ जे आमन ते खुशी कंदा आहिनि। सब को चवंदो आ तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी तुझे शान मथां कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथां बिना पाछे जे तुझो पाक जिस्म मख के बे वहण जो नाहे हुक्म बिना पाछे जे तुझो पाक जिस्म मख के बे वहण जो नाहे हुक्म वद यूसुफ खां आ तुई जो हुस्न वद यूसुफ खां आ तुई जो हुस्न
पसी हो रोथियो है रान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी घोरिया बार बचा जद जान नबी तुझे शान मथा मेराज तोखे जिस्मानी थियो सारो शेर तोखे सुबहानी थियो मेराज तोखे जिस्मानी छो सारो शेर सजण सुबहानी थियो ओ सारो डेह तुझो आडानी थियो पसी मलक थिया मस्तान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा। प्यारा दोस्तों, हर को पंजो पान के महबूब जी जात ते कुर्बान कंदो ओ मुंजा प्यारा दोस्तों ईमान वारो ओ वा जेको मुझे मुस्तफा करीम जे विलादत बासादत जी खुशियत मौके ते खुशियत जो इजहार कंदो आ उवे मोमिन आहिन जेकी माने डिठा मुझे मुस्तफा करीम जा मिलाद मलाइन था मुंजा प्यारा दोस्तों पंजा घर सिंगारन था पंजा दुकान सजाइन था गलियों सिंगारे करे वो हिक बे के चवंदान अदा तोखे मुबारक हुजे जो मुस्तफा जे आमद जो महीनो आयो आहे। महबूबन जो फरमान त जेको असां जी आमद ते खुश मन फरहना बिना फरहना लहू मुझे मुस्तफा फरमायो जेको असां सां खुश आ असां उन्हनि सां राज़ी आ तॾहिं असीं सुन्नी चवंदा आहियूं मीलाद खे मल्हाए मीलाद खे मल्हाए दिल शाद प्या कंदासीं सरदार जे सना सां सीना थदा कंदासीं मीलाद खे मल्हाए मीलाद खे मल्हाए दिल शाद प्या कंदासीं सरदार जे सना सां सीना थदा कंदासीं। मिलाद को अज या 40-50 साल जो पुराणो थोड़ी है अल्लाह जो कसम अना हिन कायनात ते मुझो मुस्तफा करीम आयो कौन हुयो नबी पाक जो मुंजा दोस्तों सतई पुश्त में डाडो वा जिनजो नालो हजरत नज़ारा हिकड़े ॾाढे पुटन के चया बा पांजा जेके भी उठ आइन उन उठन मजा 200 भला उठ कढो गोले तलाश करे मुंज मुंह वट आनियो बचन उठ आंदा हुनन जे बाबे जे अग्यां रखियो वा उन पान उठन के ॾिठो वा बेअब हा सभई साफ सुथरा ऐं मुंहिंजा दोस्त बुजुर्गो बीमारी वगैरह खां महफूज हा हजरत नज़ार फरमान लगा सुभाणे न बल्कि ॿ छॾे हिन उठन के भी ज़बा करणो वा ऐं खैरात जो इंतजाम करणो वा हिन इलाइक़े के इतला ॾियो ॾींहं तारीख़ मुक़रर करे सब को माण्हू अचे पंहिंजी खैरात में शिरकत करे 200 उठ जिते ज़बा थिया हूंदा उते तो को गोश्त थियो हूंदा उनके खाइण जे लाइ का ख़ल्क़ हूंदी हज़ारे माण्हू अची वया ताम हले पयो दावत हले पई माण्हू पुछन पिया दावत छाजी आ
ताम केड़ी खुशी में आ, पुट जाओ आ, पोटो जाओ आ, शादी आ, खबर त पवे अचो हजरत नज़ार का पुछन सोना बुधा खैरात छो कई अथव। फरमा लगा तवी मानी खाओ फारग चोपो मां सभिन के हिकांदो बुधाया थो। माण्हू हिकड़ा मानी खाईंदा वया, साइद में वेंदा वया, ॿिया ईंदा वया मानी खाईंदा वया। जॾहिं सभई खाइण पीअण मां फारग छा, हज़रत नज़ार हिकड़ी जबल जे टकरीअ ते चढ़ी बीठो वा ऐं पाण फरमा लगा अॼु हर को पुछी रहियो वा हिन दावत जो मक़सद छा आहे त पुछण वारा ॿुधो। चंद ॾींहं पहिरीं मां काबतुल्लाह शरीफ जो तवाफ पे कयो, उन तवाफ में मां तलबिया पे पढ़ी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक। मां तलबिया पढ़ी जिते ख़ामोश करियां त मुंहिंजे पुठीअ मां बि लब्बैक जो आवाज़ अची रहियो आहे। मां पुठियां ॾिठो माण्हू बि न आहे, सोचम जिन आ, पर जिन बि ईअं नथो करे सघे हुनजो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो फरमा लगा परेशान, मां तवाफ करियां तलबिया पढ़ियां लब्बैक, वञी करे मां जेका इबादत करियां हू मुझे इबादत में मूंसां गॾु पढ़ी रहियो आ। मां परेशान थी रात जो सुतो आहियां त को चवण वारो मूंखे चवे पियो नज़ार तो गमगीन न थी, परेशान न थी, तुंहिंजी पुठीअ मुबारक में मां रब करीम जे महबूब दो जहां जो नूर मुबारक रखियल आ। ओ नज़ार जॾहिं तूं काबे जो तवाफ कंदो आहीं, तूं तलबिया पढ़ंदो आहीं, मुझे मुस्तफा करीम जो नूर भी तो सां गॾु तलबिया पढ़ंदो आहे। इन जे लाइ अदा मां हियो दावत जो इंतजाम कयो आ। 7 पुश्तिन खां बाद में ईंदो, अल्लाह तो जाने मां हुजां या न हुजां, मां अॼु ही रसूलुल्लाह जो मिलाद करे तो छॾियां, ये उठ ज़बा करे तो छॾियां, ये खैरात अवां के खाराए तो छॾियां ऐं अवां जे साम्हूं मां पर पुठ उन नबीअ ते ईमान बि आणे रहियो आहियां। मुझे मुस्तफा जे आमद खां पहिरीं कंहिं बि नबीअ ते कंहिं पर पुठ ईमान कोन आंदो सवाइ तुंहिंजे मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो शाम जो बादशाह तुब्बे हो मेरे अव्वल, वॾो बादशाह शान शौकत सां घुमंदो आ, शान शौकत सां फिरंदो आ। कॾहिं कहिड़ी रियासत में कॾहिं कहिड़े मुल्क में वञी फिरी अचे, हिकड़े ॾाड़े हलंदे तुब्बे हो मेरे मके पाक में आयो वा। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो उन सां गॾु 6000 उलमा भी गॾु हुया जेके हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातो सलाम जे शरीयत जा आलिम हुया। मुंहिंजा प्यारा दोस्तो तुब्बे हुमेरीअ सां गॾु हुया। हलंदे हलंदे जॾहिं बैतुल्लाह शरीफ यानी मके पाक में आया, ॿियो जंहिं बि रियासत में तुब्बे हुमेरे वयो पे उन जा इस्तक़बाल थिया पे, नारा लगा पे, माण्हू ॾिसण जे लाइ अचो मुंहिंजा प्यारा जमा पे थिया। पर जीअं जो तुब्बे हुमेरे मके पाक में दाख़िल थियो आ त केर बि माण्हू हिन खे ॾिसण जे लाइ न आयो आहे, के ॾिठो बि कोन त केर पियो वञे। बादशाह पुछो पंहिंजे वज़ीर खां कि हे माण्हू एतिरा चरिया आने छा, ऐं बादशाह आयो या हेॾो ठठ करे, हे गाॾियूं, हे उठ, हे घोड़ा, हे मुंहिंजी फौज, हे असलो, इनखे नज़र नथो अचे। बादशाह के वज़ीर चयो, बादशाह ये काबे जा मुजावर आहिनि, अल्लाह जे घर जा मुजावर आहिनि,
तू त चाहते कई मानू सर झुकाईंदान ये वो दर है जहां शहाने जमाना सर झुकाते हैं, सवाले बन के आते हैं, मुरादें पाके जाते हैं। यो काबोआ हिते कई मानू बादशाह ईंदान तब सवाले